अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह। ग्रुप अपने मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो है, फ़र्ज़ नमाज जे ॿी सजदे में हिकिड़ो सजदो रही वियो, कोरो नमाज थींदी या न? पहिरीं सवाल सुनो था, बेहतरीन सवाल है, खुश आमदीद। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मौलवी साहब, उम्मीद है तो खैर सूंदा अल्लाह पाक के पंजी समान में रखे, आमीन दुनिया आखिरत के अंदर इज्जत ता फरमाए, जो वालिदैन के जन्नत फिरदौस नसीब फरमाए, आमीन। साईं हिकिड़े हमरा सवाल कयो त फजर जी नमाज में जेकॾहिं इमाम जेको आहे सो सजदो हिकिड़ो ॾेई छॾे रकात में, त पोइ उन लाइ करे ई सजदा सऊ ॾींदो या वरी जेको सॼी रकात हिनखे दोहराइणी पवंदी ॿिए फेरा? त इन जे बारे में रहनुमाई कंदा, अल्लाह पाक खे जज़ा ख़ैर अता फरमाए। वही इहा क नमाज जे अंदरि सजदो अमोक फ़िक़ह जे किताब में इनखे फ़र्ज़ चवाजे थो, अने अमोक जे नज़दीक अरकान नमाज यानी रुकन आहे। बहरहाल सजदे जी हैसियत जेकॾहिं सजदो हिकिड़ो रही वियो अमदन या सहवन, भुल जी वजह से या जानबूझ कर ॿी सजदे मां हिकिड़ो सजदो जंहिं रकात में थियो उहो रकात अधूरी आहे, उन रकात खे ॿिए फेरा दोहराइणो पवंदो। हिकिड़े सजदे वारी रकात सॼी रकात न थिए, कंप्लीट रकात ॿीहर दोहराइणी पवंदी। वाख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।